ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। आबी वसीलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर ख़ुर्शीद शाह सखर बैराज जो दौरो कयो आहे। सखर बैराज जे चीफ इंजीनियर सरदार शाह पारां सैयद ख़ुर्शीद शाह खे ब्रीफिंग ॾिनी वई आहे। ख़ुर्शीद शाह डीसी सां गॾु दरिया जे किनारनि जो दौरो पिणु कयो ऐं ॿोॾि मुतासिरनि सां बि मुलाक़ात कई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सखर मां आबी वसीलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर ख़ुर्शीद शाह सखर बैराज जो दौरो कयो आहे। अवां खे ॿुधाईंदा हलूं, सखर बैराज जे चीफ इंजीनियर सरदार शाह पारां सैयद ख़ुर्शीद शाह खे ब्रीफिंग ॾिनी वई आहे। ख़ुर्शीद शाह डीसी सां गॾु दरिया जे किनारनि जो दौरो पिणु कयो ऐं ॿोॾि मुतासिरनि सां बि मुलाक़ात कई आहे। अपडेट मालूम कंदासीं। सलीम सैथो सखर मां टेलीफोन लाइन ते मौजूदु। सलीम, आगाह कजो इन हवाले सां। जी बिल्कुल, अॼु आबी वसीलनि जे वफ़ाक़ी वज़ीर सैयद ख़ुर्शीद अहमद शाह सखर बैराज जो दौरो कयो आहे। दौरे दौरान सखर बैराज जे चीफ इंजीनियर सैयद सरदार अहमद शाह पारां सैयद ख़ुर्शीद अहमद शाह खे ब्रीफिंग ॾिनी वई आहे। पाणी जी सूरत हाल मुतलिक़ सैयद ख़ुर्शीद अहमद शाह खे ब्रीफिंग ॾिनी वई। उनखे अलावा जेके बैराज जा गेट तब्दील करणा आहिनि उन हवाले सां बि सैयद ख़ुर्शीद अहमद शाह खे चीफ इंजीनियर सखर बैराज पारां ब्रीफिंग ॾिनी वई। इन मौक़े ते सैयद ख़ुर्शीद अहमद शाह जेके सखर बैराज जी डाउन स्ट्रीम में कुझु ॻोठ मुतासिर थिया हुया, उन्हनि जे ॿोॾि मुतासिरनि सां उन पिणु मुलाक़ात कई ऐं डिप्टी कमिश्नर सखर खे ॿोॾि मुतासिरनि जी मुकमल सहायता करण जी जेका आहे सा उनखे हिदायतूं जारी कयूं। ख़ुर्शीद अहमद शाह खे सखर बैराज ते जेका आपस हमलो आने पारां ब्रीफिंग ॾिनी वई त हाणे जेको आहे पाणी जी सूरत हाल आहिस्ते आहिस्ते घटिजे पई। गुड्डू बैराज खां पोइ सखर बैराज ते बि जेका आहे सा हेठिएं दर्जे जी ॿोॾि जेका आहे सा कुझु कलाकनि खां पोइ डिक्लेयर थी वेंदी। पाणी जी सतह आहिस्ते आहिस्ते घटिजे थी पई, जंहिंजे करे जेके कचे जा इलाइक़ा मुतासिर थियण जो ख़दशो हुयो या जेके जिन ॻोठाणनि खे लॾ पलाइण लाइ चयो पियो वियो उहे हाणे पंहिंजे घरनि में ई रहंदा, पंहिंजे ॻोठनि में रहंदा, छो त पाणी आहिस्ते आहिस्ते घटिजे पियो। ख़ुर्शीद अहमद शाह वधीक जेको हुयो उन इहा ॻाल्हि आपस हमले खे चयो त जेके सिंधू दरिया जा किनारा आहिनि, जेके कपर आहिनि, उन्हनि खे मज़बूत बणाइण लाइ जो कमु आहे उहो जारी रखियो वञे, जीअं कंहिं बि क़िस्म जो को नुक़सानु न थी सघे। जेकॾहिं कॾहिं पाणी वधे थो या पाणी में चाढ़ अचे थो। ठीकु आहे, वॾी महिरबानी। सलीम सैतो नाज़रीन, असांखे सलीम सैतो ब्यूरो चीफ सखर अपडेट करे रहियो।